जेकॾहिं अव्हां बि अहिड़ी स्मूथ एनिमेशन ठाहिणु चाहियो था जेका बिल्कुलु प्रोफेशनल लॻे त अॼु सिर्फ़ु 3 मिंटनि में मां अव्हांखे हिकु ज़बरदस्त तरीक़ो सेखारींदुसि। अस्सलाम वालेकुम, मां आहियां नज़ीर अहमद, कैपकट वीडियो एडिटर एंड पिक्सल लैब थंबनेल एक्सपर्ट। सो विदाउट टाइम वेस्ट, बिना देर जे असां एनिमेशन ते क्लिक कंदासीं ऐं हिते केतिरनि ई क़िस्मनि जूं तव्हांखे ट्रेडिंग एनिमेशन्स मिलंदियूं। उन खां अलावा बेसिक लाइट ग्लिच ऐं 3D एनिमेशन हिन में मौजूदु आहिनि। कैपकट में ज़बरदस्त एनिमेशन्स आहिनि। हे असां पहिरियां ट्राई करियूं था ट्रेंडिंग एनिमेशन। हे सभु ट्रेंडिंग में हूंदियूं आहिनि दोस्तों। जेको ट्रेंडिंग आहिनि ऑप्शन आहे उहे सभई ट्रेंडिंग में हूंदियूं आहिनि, मतिलबु माण्हू तमामु ज़्यादा यूज़ कंदा आहिनि। उन खां पोइ हिन जी साइड में आउट, पहिरियां इन पोइ आउट ट्राई। जेकॾहिं तव्हां अॻु में ॼाणो था त बहितर आहे, अगरि न तव्हां नथा ॼाणो त सम्झी छॾियो जेको आउट वारो ऑप्शन आहे इहो हमेशह वीडियो जी जेका एंड हूंदी आहे उते एनिमेशन कमु ईंदी आहे। इन जेको आहे उहा पहिरियां ईंदी आहे, अवल सभ खां फस्ट में। उन खां पोइ थर्ड नंबर यानी 3 नंबर वारो जेको कॉम्बो आहे, उन कॉम्बो जो मतिलबु आहे त उहा एनिमेशन जेका हूंदी आहे सा असांजे वीडियो में तक़रीबन सॼी वीडियो में हलंदी रहंदी आहे। सो इहे हिन जूं बेसिक सेटिंग हुयूं। उन खां पोइ असां 3D एनिमेशन ते क्लिक कंदासीं। हीअ ॾिसो 3D एनिमेशन्स केतिरियूं हिन में बेस्ट एनिमेशन मौजूदु आहिनि। हीअ असां हिकु एनिमेशन ते क्लिक कयो आहे, ॾिसो दोस्तों हीअ केॾे ज़बरदस्त तरीक़े सां वर्क करे थी। आउट वारी आहे, एंड वारी। हिते असां इन ऑप्शन ते क्लिक कंदासीं, कुझु इन वारियूं एनिमेशन ॾिसंदासीं। हे ॾिसो दोस्तों, हिते बि हे 3D एनिमेशन आहिनि, तमामु ज़बरदस्त ट्रेंड वारियूं एनिमेशन्स आहिनि। हिन में कुझु फ्री वारियूं हूंदियूं आहिनि ऐं कुझु जेके प्रो वारियूं हूंदियूं आहिनि, ठीकु आहे, स्टैंडर्ड्स वारी बि हूंदियूं आहिनि। कुझु तव्हांखे कैपकट फ्री वारियूं ॾींदो आहे। उन खां पोइ हिकु हिते अहम ॻाल्हि दोस्तों, जेको ही तव्हां हेठि ॾिसो पिया, हिन जी स्पीड एनिमेशन जी हूंदी आहे, इन ऐं आउट वारी। उन स्पीड खे हमेशह तव्हां थोरो घटि रखंदा वञो त जीअं एनिमेशन स्मूथ थिए, ठीकु आहे, हेवी न थिए। हीअ असां हिन जी स्पीड खे थोरो थोरो घटि कयो आहे त जीअं एनिमेशन तव्हांखे स्मूथ नज़र अचे। हीअ ॾिसो केॾी ज़बरदस्त तरीक़े सां एनिमेशन क्रॉस करे थी। ऐं हे आहिनि मास्क एनिमेशन्स। ऐं दोस्तों हिकु अहम ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां, अगरि तव्हांखे कैपकट जो फुल मज़ो वठिणो आहे त कैपकट खे प्रो या स्टैंडर्ड मोड ऑन करियो, हुनजी सब्सक्रिप्शन करियो। सब्सक्रिप्शन सस्ती आहे, एतिरी महांगी न आहे। ऐं स्टैंडर्ड मोड जेको आहे उहो तव्हांखे तक़रीबन 1200-1300 मंथली पइजी वेंदो। हिकु महीने तव्हां ट्राई करियो, अगरि उन खां पोइ दिलि चवे त ठीकु आहे, न त कैंसिल करे छॾियो, को मसइलो न आहे। ऐं काफ़ी दोस्तनि खे इहा ख़बर न आहे त कैपकट खे प्रो कीअं बनाइबो आहे, हुनजो कहिड़ो तरीक़ो आहे। सो उहा वीडियो मां अपलोड कंदुसि हिन प्ले लिस्ट में जल्द, इनशाला 2-3 ॾींहं जे अंदरि उहा वीडियो अपलोड कंदुसि ऐं तव्हां उहो तरीक़ो ॾिसी वठिजा, अगरि तव्हां पहिरियां नथा ॼाणो त। सो दोस्तों, अगरि तव्हांखे मुंहिंजी महिनत यूज़फुल लॻे त लाइक ऐं सब्सक्राइब करियो ऐं जल्द ईंदड़ लेसन अपलोड कंदासीं इनशाला। सो मिलूं था नेक्स्ट वीडियो में। पंहिंजो ऐं पंहिंजे प्यारनि जो ख़्यालु रखो। अल्लाह हाफ़िज़।